नाज़रीन हिते ख़बर तव्हांखे ॾियूं हैदराबाद जे इलाइक़े सिटीज़न कॉलोनी जो रवासी मोहम्मद रहीम खोसो MNN TV न्यूज़ जी हेड ऑफिस पहुची वियो। HDA मुलाज़िम मोहम्मद रहीम खोसो इल्ज़ाम हणंदे चयो आहे त विटाई नगर पुलिस गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजी गाॾी मोटरसाइकिल चोरी थी जंहिंजी FIR कटण लाइ तयारु न आहे। हुनजो वधीक चवणु हो त नालो मोहम्मद रहीम आहे। कल मंझंदि जो तक़रीबन को 3-3:30 बजे जे टाइम ते सिटीज़न मञा जेको सो MK अस्पताल जे बराबरि मां CD आहे 2021 जो मॉडल उहो चोरी थी वई आहे, जंहिंजी NC मूं भिटाई नगर थाणे ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस FIR कटण जी बजाए उहो मुंहिंजी NC दाख़िल कई आहे। FIR जे लाइ मूं कुझु चकर आया आहिनि काफ़ी, बल्कि सुबुह जो अचो, मंझंदि जो अचो, शाम जो अचो, राति जो अचो, अहिड़े टाइप जी पोज़ीशन करे उहो रवानो करे छॾींदा। केॾीमहिल चवंदा SHO साहिबु कोन्हे, केॾीमहिल चवंदा वॾो मुंशी कोन्हे। अहिड़ी सूरत हाल पेश अचे थी। महिरबानी करे जेको आहे मां SSP साहिब खे रिक्वेस्ट कंदुसि कि लिहाज़ा महिरबानी करे हिन में असांजी मदद फरमाइनि। मां HDA वासा जो मुलाज़िम आहियां, हिन ते ड्यूटी कंदोसि। मुंहिंजो मुतालबो आहे कि मूंखे जेको आहे सो गाॾी वापसि ॾियारी वञे। ऐं मां ग़रीब माण्हू आहियां, मूं वटि ॿी सघ कान्हे कयो मां वरी ॿी का गाॾी वठी सघां। तो SSP साहिब खे SHO खे मां जेको अपील थो कयां कि महिरबानी करे असांजी जेके हिन ते तदारुक करे असांजी गाॾी वापसि ॾियारी वञनि। पुलिस जो जॾहिं फ़र्ज़ु आहे कि अहिड़ी मसरूफ़ जॻह आहे हुते का पिकट हुजणु खपे, या को पुलिस जा 2-4 सिपाही हुते मुक़ररु हुजणु खपे। हुते त पुलिस जे नाले जी का शइ ई कान्हे का। जेको जिते आहे हुते रश बि एॾी सारी बेनता आहे जो हिकिड़ी शइ 2 शयूं 4 शयूं जो रोज़ाना जी बुनियाद ते चोरी थियनि थियूं। बहरहाल पुलिस तदारुक तो कंहिंजो बि कोन थी करे। ॿिए तरफ़ MNN TV न्यूज़ पारां जॾहिं भिटाई नगर ते मुक़ररु SHO हक़ नवाज़ लोलाई सां राब्तो कयो वियो त हुनजो चवणु आहे त असां FIR बिल्कुलु कटींदासीं। फरियादी मूंसां अञा ताईं मिलिया बि न आहिनि। हुनजो वधीक चवणु हो त FIR छो न कंदी पुलिस? पुलिस जो कमु इहो ई आहे जेको आहे ॾोह खे ॻोल्हणु। भई हाणे हिकिड़ो ॾोह थियो आहे त हुनखे ॻोल्हियूं था पिया, FIR कराइण चाहिनि त पंहिंजी भली FIR कराइनि। भई हाणे असां पंहिंजो कमु कयूं पिया, जितां जितां जेकी वई आहे हुनजी CCTV ॾिसूं पिया। साईं ही वॾी महिरबानी SHO भिटाई नगर हक़ नवाज़ लोलाई साहिब MNN TV न्यूज़ सां ॻाल्हाइण लाइ। आम ख़बर नाज़रीन तव्हांखे ॾियूं पिया त भिटाई नगर थाणे जी हद मां गुज़िरियल ॾींहुं मोटरसाइकिल चोरी थी।